सिटी भरिसां ॻोठ जुमो खान कलोड़े जा रवासी बासरनि जी मुबैना ज़्यादतियुनि ख़िलाफ़ एहतिजाज करे रहिया आहिनि। इन्हनि जो चवणु आहे त बासर असांजी शादीशुदा न्याणी खे अगवा करे खणी विया आहिनि ऐं उल्टो असां ते कूड़ा केस दाख़िल कराए असांजे घरनि ते चढ़ाई करे रहिया आहिनि। अचो त इन हवाले सां इन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं त इन्हनि जो छा चवणु आहे। अवागा मुंहिंजी बांह नूह खणी विया आहिनि रन जो आहियां, मां जहिड़ा कान थी ॻाए सघां, ग़रीब आहियां, मूंखे बांह क़ुर ते मोटाए जो मूं हक़ ॾिनो आहे। चवनि था हा तोखे ॾींदासीं। 2-3 ॾींहं गुज़रिया त वरी निकाह ते वञी विधुनि। का चयल अथसि मुंहिंजे पुट सां 3 महीननि जो ॿार बि अथसि। हाँ उहो अथसि उन ॾाढो मुड़साई त करे त रन जो या कुझु ई कोन थींदुसि। ज़मींदार नंढेरा वॾेरा कोन विच में ईंदसि, ॾाढो मुड़साई करे बंदोबस्तु करे ऐं उते वञी कौज़े में ॼमत में मुंहिंजी नोह कई अथनि। हिकिड़े ते केस सॼे माना घर खे न ॻोठ खे परेशान करे छॾनि। ॼणे असांजे घरनि में जंहिं ते माना FIR जई आहे उनखे छॾे उन्हनि जे घरनि में ऐं ॿियनि जे घरनि में माना पुलिस हलई पई आहे। हाणे असां चऊं त असांजी माना बांह वापसि थिए। ॾींहं जो कयूं मज़ूरी, राति जो लिकूं, केॾे वञूं। निंड असांजी नाइचनि हराम करे छॾी आहे। क़ुर खां बि ॾाढा अची विया, हे ज़मीनदार ॿ क़ुर विया आहिनि, पोइ बि हक़ अदालत न थियो त असां वञूं काॾे। हाणे कंहिं बि चङे खां पुॼे त मदद ग़रीब सां कनि। इन्हनि जो चवणु आहे त असांजो जेको ज़ुल्म थियो आहे उन जे मामले जी शफ़ाफ़ इंक्वायरी कराए असांखे इंसाफ़ फ़राहम कयो वञे। कैमरा टीम सां गॾु राणा राशिद अली, सिंध TV न्यूज़, भिरिया सिटी।